कन्या के रूप में हुई तव्हांजे वामांग खाबे पासे आई आहे अटका पोइ तव्हांजी अर्धांगिनी धर्म पत्नी आहे। अग्नि के साक्षी करे देवताओं जो पूजन करे मिटन माइटन के मौजूदगी में ब्राह्मणन के आशीर्वाद से तव्हां इनके पंहिंजे पत्नीअ के रूप में स्वीकार था कयो। स्वीकार आहे सभिनि खां पहले अचण सां तव्हां ॿिन्ही जो पेर सां पेर मिलाए करे कन्या के माता पिता खीर ऐं जल सां तव्हांजा पेर धोता। पेर सां पेर छो मिलाइजे तो बेटा, जीवन भर ॿिन्ही खे कदम सां कदम मिलाए हलणो आहे। खीर ऐं जल मिली करे जीअं हिकु थी वेंदा आहिनि तीअं हिकु थी करे रहणो आहे। वेडी पढ़ी करे मां तव्हां ॿिन्ही जो मथे सां मथो मिलायो छाजे लाइ अनर साहब मिलायो हिक ॿिए जे वीचारनि सां वीचार मिलाए हलंदव त तव्हांजी गृहस्थी तमामु सुखमय हलंदी। गाॾी हलाइण लाइ ॿिनि चकनि जी ज़रूरत थींदी आहे, तहिड़ी प्रकार सां गृहस्थ आश्रम हलाइण लाइ नर ऐं नारी ॿिन्ही जी आवश्यकता थिए थी पई। बेटा नारी जीवन थींदो आहे त्यागमय ऐं स्नेहमय। अॼु पंहिंजो घर छॾियो, परिवार छॾियो, एतिरे क़दुरु की ते नालो ऐं सरनेम बि तव्हांजो मटिजी वियो। इहो आहे त्याग। स्नेह छा आहे बेटा, जीअं पंहिंजे माता पिता खे स्नेह कंदा आहियो ओतिरो ई स्नेह ते ससु सहुरे खे कंदव त हरीश जे दिलि में बि तव्हांजी अञा जॻह वधंदी, उनखे बि ख़ुशी थींदी कि मुंहिंजे माता पिता जो ख्याल थी रखे पई। सम्झ में अचे थो बेटा सभु ॻाल्हियूं? हरीश अॼु तव्हांजे करे हे तव्हांजे घर हली रही आहे। बचपन खां वठी अॼु ताईं हिननि जे माता पिता पाले पोसे पढ़ाए लिखाए योग्य करे योग्य वर जी तलाश में तव्हांजो चयन करे अॼु पंहिंजी न्याणी तव्हांजे हथ में ॾिनी आहे। तव्हां हिननि खे इहो ई वचन ॾियो था पिया जेतिरी हिन घर में सुख हुई उनखां ॾहुणी तव्हांजे घर में सुखी रहंदी। इहो वचन ॾियो था हिननि जे माता पिता खे। हाणे तव्हांजे घर हली रही आहे। अॼु ताईं जी जेका बि हिन जी लाइफ स्टाइल हुई हे पंहिंजे हिसाब सां जी अथई। तव्हां पंहिंजे हिसाब सां पहिरें ॾींहं खां ई माण्हू अपेक्षा रखे थो जीअं मां चाहियां